अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो आम पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो सजरो जेको आहे उहो अस्पताल में पियो हूंदो ऐं उन जा धीउ ऐं ज़ाल परेशान हूंदा त सजरो कहिड़े हालत में हूंदो ख़बर नाहे। ऐं ॿिए पासे यूसुफ सजरे घर में वेंदो त सनम उनखे धमकी ॾींदो त तो बाबा खे छाजे करे मारियो। यूसुफ इनखे चवंदो त मूं अञा उनखे नाहे मारियो, बहरहाल मां उनखे ज़रूरु मारींदुसि। यूसुफ खे पक न थींदो त सजरो अस्पताल में आहे। यूसुफ सजरे जी धीउ खे चवंदो त तो सजरे खे लिकाए छॾियो ऐं नुसरत खे शायदि मारण जी कोशिशि कंदो, छो जो हू छोकिरी सां गॾु पियो घुमे उनजे करे। त इहो त चाहे त छोकिरी मुंहिंजो थिए ऐं उहो त चाहे त छोकिरी मुंहिंजो थिए। ऐं ॿिए पासे रेस यूसुफ खे घुराईंदो, यूसुफ खां पुछंदो त तो सजरे खे छाजे करे धक हयां आहिनि। सजरे खां मां बाप पलांद तोखे वठी ॾियां, बहरहाल तो वॾी ग़लती कई, सजरे खां पलांद वरितई। मूंखे लॻे थो हाणे तव्हांजो इहो कॾहिं बि ठाह न थी सघंदो। ऐं ॿिए पासे दोस्तो कमदार इन जहिड़े खे वधाईंदो ईंदो अॻिते, छो जो कमदार इहो पियो चाहे त सजरो मरे ऐं मां सनम सां शादी कयां, छो जो हू शादी जी मोकल नथो ॾिए ऐं पंहिंजी छोकिरी जी संग नथो ॾिए। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़